जैकबाबाद जी डिस्ट्रिक्ट जेल करप्शन जो गड़ बणिजी वियो। जेल इंतजामिया जी नाअहली सबब बरसात ऐं नालियुनि जो गंदो पानी जेल अंदर काहे पियो। कैदियुनि में भारी पइजी वई। बरसात जे गंदे पानी सबब कैदियुनि में मुख़्तलिफ़ बीमारियुनि पखिड़जण जो अंदेशो ज़ाहिर कयो वियो आहे। जेल इंतजामिया जे अमलदारनि जी नाअहली सबब गुज़िरियल कई सालनि खां जेल जो तामीराती कम न थियण जे करे जेल खंडरात जो ॾेख ॾेई रही आहे। जेल जे चारों तरफ़ पानी में काल हिन महल ताईं नाहे थी सघियो, पर निंड सुतल जेल जे आला अमलदारनि खे इहो नज़र नथो अचे त सालाना करोड़े रुपयनि जी बजट आख़िर काॾे वञे थी ऐं किथे ख़र्च थियण सां गॾोगॾु कंहिं जी जेब में वञे थी। वधीक जेल ज़रियनि मूजिब त रोज़ जे बुनियाद ते हर ईंदड़ मुलाक़ात कंदड़ ग़रीब मिस्कीन माण्हुनि खां माड़ी मुलाक़ात जा 1500 खां 2000 रुपया वरिता वञनि था ऐं ॾियारी मुलाक़ात कंदड़ ग़रीबनि खां 200 खां 300 रुपया वरिता पिया वञनि, जेको अमल सरासर कानून जे ख़िलाफ़ आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह IG जेल सिंध खे घुर्जे त हू फौरन इन मामले जो नोटिस वठी करप्शन कंदड़ वॾे अरसे खां मुक़रर अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे त जीअं ग़रीब मिस्कीन मज़लूम कैदियुनि सां इंसाफ़ थी सघे।